माण्हू क़यामत जे ॾींहं खे परे था सम्झनि, पर असांजी निगाह में उहो वेझो आहे। जंहिं ॾींहुं आसमान ईअं थी वेंदो जीअं पिघरियल टामो, ऐं जबल ईअं जीअं रंग बरंगी खलूं, ऐं को बि दोस्त कंहिं बि दोस्त खे न पुछंदो। हू हिक ॿिए खे आमो साम्हूं ॾिसंदा हूंदा। उन ॾींहुं गुनाहगार ख़्वाहिश कंदो त अज़ाब जे बदिरां सभु कुझु ॾेई छॾे, यानी पंहिंजा पुट, पंहिंजियूं ज़ालियूं, पंहिंजा भाइर ऐं उहो ख़ानदान जंहिं में उहो रहंदो हो, ऐं जेके बि आहिनि ज़मीन में सभु ॾेई छॾे ऐं पाण खे अज़ाब खां बचाए। पर ईअं कॾहिं बि न थींदो। बेशक उहा भड़कंदड़ बाहि आहे जेका खल खे ज़ोर सां छिके लाहींदी। इहा उन्हनि खे पाण ॾे सॾु कंदी जिन हिदायत जे रस्ते खां पुठी फेराई ऐं मुंहुं मोड़ियो ऐं माल खे गॾु कयनि ऐं संभाले रखियनि।